नाज़िर मीरपुर ख़ास में मीरवा थाणे जे SHO कंवर सिंह जे घर मां हथ कयल करोड़े रुपयनि जी मालियत जी मंशात खां पोइ मीरपुर ख़ास उमरकोट ऐं सागर जूं सियासी धुरियूं SHO खे बचाइण लाइ सरगर्म थी वयूं। वधीक तफ़सील ॾिसूं था तालिब शर जी हिन रिपोर्ट में। मीरपुर ख़ास ज़िले में मंशात जेका वॾे तइदाद में नौजवाननि खे नस्ल तबाह करे रही आहे त उते मीरपुर ख़ास ज़िले सां तलिक़ रखंदड़ पुलिस ऑफिसर जेके मंशात जा ॾोहरी अहम निकता आहिनि उन जो इनकशाफ एंटी नार्कोटिक्स हैदराबाद तरफ़ां SHO कंवर सिंह जे घर ते जॾहिं छापो हयो त करोड़नि रुपयनि जी मालियत जे मंशात चर्स हीरोइन आफ़ीन त निकिती पर उन सां गॾु ॿाहिरि मुल्क जी करंसी बि निकिती। पर जिते ही SHO ग़रीब मिसकिन माण्हुनि खे हिकु ठरे जी थैलीअ में चालान करे पेश कंदा आहिनि त असां मंशात फ़रोश गिरफ़्तार कया आहिनि, पर छा सुवाल इहो आहे त हीउ कंवर सिंह ठाकुर जेको SHO मीरवा हो सिर्फ़ु मुअतली रहंदो या हिन जे ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई भी थींदी। उन हवाले सां सियासी धुरियूं जेके आहिनि मीरपुर ख़ास उमरकोट ऐं सागर ज़िलनि सां तलिक़ रखनि थियूं उहे पिणु खेसि बचाइण लाइ सरगर्म आहिनि। तालिब शर, मैरान TV मीरपुर।